अस्सलाम वालेकुम या अली मदद जिंदगी असांजो टॉपिक है कराची ऐं हैदराबाद में पहिरियों लसानी वेड़ जो बुनियाद कीअं पियो। अचो त पढ़ूं था ऐं ॿुधूं था। 15 अप्रैल 1985 ईस्वीअ जे सुबुह जा किरणा सुजाग थिया त नाज़िमाबाद जे बशरा ज़ैदी पंहिंजी भेण नजमा सां गॾु सर सैयद गवर्नमेंट कॉलेज कराची में क्लास अटेंड करण लाइ जीअं ई कॉलेज जी गेट ते पहुतियूं त रोड क्रॉस करण वक़्तु हिकु तेज़ रफ़्तार मनी बस जी टकर में बशरा ज़ैदी थॾे ते फ़ौत थी वई ऐं संदसि भेण नजमा जूं ॿई ॼंगूं ज़ाया थी वयूं। उन मौक़े ते ड्राइवर फ़रार थियण ऐं पुलिस पारां को बि क़दम न खणण सबबि मामिलो शागिर्द यूनियन जे हथ में हलियो वियो, जिन ॿिन्हिनि भेनरुनि खे अब्बासी शहीद इस्पताल पहुचाइण बैदि समूरे शहर खे बंदि कराए छॾियो। अॼु खां 37 साल अॻु ज़िया दौर में पेश आयल इन वाक़े खे मुक़ामी इंतिज़ामिया हिकु आम रोड हादिसो सम्झी मुकमल तौरु नज़रअंदाज़ करे छॾियो हो। उन जा सबब इहे हुया त छोकिरियुनि जो पीउ शबर ज़ैदी सऊदी अरब में रोज़गार लाइ वियल हुयो ऐं हीअ ॿई भेनरियूं पंहिंजी माउ ऐं हिकु नंढड़े भाउ सां गॾु नाज़िमाबाद जे हैदरी शॉपिंग सेंटर भरिसां MY स्क्वायर जे 3 मंज़िल ते हिकु नंढड़े फ्लैट में रहंदियूं हुयूं। थियो ईअं त कराचीअ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि सां तालुक़ु रखंदड़ शागिर्दनि यकजहती तौरु पंहिंजे इलाइक़े में बाज़ारूं बंदि कराइण सां गॾु दुकाननि ऐं गाॾियुनि खे बाहियूं ॾेई पठान, पंजाबी, कश्मीर ऐं मुहाजिर जहिड़े जो बुनियादु रखी लसानियत खे मुकमल तौरु पखेड़े छॾियो हो। छो त हादिसे जो सबबु बणिजंदड़ बस हिकु पठान जी हुई, उन जो ड्राइवर पंजाबी ऐं कंडक्टर कश्मीरी हो। आख़िरकार उहा चिकताण उन करे वधी खूनी रुख़ अख़्तियार करे वई जो उन वक़्तु अल्ताफ़ हुसैन ऐं आफ़ाक़ हुसैन मुहाजिर कार्ड इस्तेमालु कंदे मुहाजिर क़ौमी मूवमेंट खे मैदान ते लाहे छॾियो हो, जंहिं जे नतीजे में 160 जे लॻभॻि माण्हू कराचीअ में मारिया विया, 400 जे लॻभॻि दुकान, पेट्रोल पंप, केबिनियूं ऐं सवें घर साड़िया विया ऐं सवें गाॾियुनि खे बाहियूं ॾिनियूं वयूं। अहिड़ी सूरत हाल में उहा वेड़ कराचीअ जे ऐवाननि खां थींदे ऐवान सदर ऐं जनरल ज़िया हक़ जे कननि ताईं पहुती त हिन बि मौक़े जो फ़ाइदो वठी मुहाजिरनि जी जंग ॻुझी मदद ऐं पीपल्स पार्टीअ खे कुचलण लाइ समूरी कराचीअ में कर्फ्यू लागू करे समूरा इंतिज़ाम फ़ौज हवाले करे छॾिया। तोड़े जो उन मामले ऐं एहतजाजनि में पीपल्स पार्टीअ जो को बि अमल दख़ल न हो, पर ज़िया पंहिंजे ज़िद ऐं अना सबबु उन करे उहो क़दम खयों त मतां पीपल्स पार्टी उन मामले में मुदाख़लत करे कराचीअ में मुहाजिरनि जे हीरो पार्टी न बणिजी वञे। उन करे हिन अल्ताफ़ हुसैन ते हथु रखी मामले जी फ़रियादनि ऐं जवाबदारनि बाबति को क़दम खणण बदिरां सूरत हाल जो रुख़ लसानियत तरफ़ मोड़े छॾियो ऐं MQM खे हिकु मज़बूत लसानी तंज़ीम तौरु साम्हूं आणे सिंधी मुहाजिर फ़सादनि जो बुनियादु बि रखाए छॾियो, जंहिं जे बुनियाद ते उहो जहिड़ो पंजाबियुनि, पठाननि ऐं कश्मीरियुनि जे कीचीअ मां कढी सिंधियुनि जे कंध में विधो वियो, जेको जहिड़ो कराचीअ जूं भितियूं टपी हैदराबाद पहुतो ऐं हैदराबाद मां 250 माण्हुनि खे गोलियूं हणी लाश ॿोरनि में बंदि करे उछलाया विया ऐं केतिराई माण्हू ज़ख़्मी पिणु थिया। ज़िया जी गदिली रांदि सबबु सिंधियुनि ऐं मुहाजिरनि में पैदा थियल इख़्तिलाफ़नि अॼु ताईं मौजूदु आहिनि, जंहिंजो अज़ालो कंहिं वटि बि मौजूदु नाहे। उन करे हाणे वाक़े खे 37 साल गुज़रण सबबु उर्दू ॻाल्हाईंदड़ भाइरनि ऐं भेनरुनि खे उन हक़ीक़त ते ग़ौर करणु ऐं उन सियासी पंजोड़ मां ॿाहिरि निकिरण सां गॾु सिंध खे पंहिंजो वतन ऐं सिंधियुनि खे सॻो भाउ सम्झणु घुरिजे, न त सियासी मुफ़ाद परस्त पंहिंजे साज़िश मक़सदु माणण लाइ उर्दू ॻाल्हाईंदड़नि खे हिकु भेरो ॿीहर सूबे जो लाली पोप ॾेई रत जी रांदि में धिके छॾींदा ऐं उन अमल जो तदारक कंहिं वटि बि न हूंदो। दुआ जो तलबगार सैयद मोहम्मद यूनिस। अल्लाह हाफ़िज़।